सो उन्हनि हथु न अल्लाह जे वली जो हथु न पकतो आहे। ऐं जेको दोस्त अल्लाह जे वली जो हथु पकड़ंदो न, इंशाअल्लाह ताला हुन में बर्दाश्त ईंदी, इल्मु ईंदो, सम्झ ईंदी। ऐं हो कॾहिं बि अहिड़े क़दम जे तरफ़, अहिड़ी शइ जे तरफ़ उहो पाण खे रुख न ॾेखारींदो। शायदि अल्लाह जो वली जॾहिं हुन सां टच थींदो न, त हुनजो रुख जेको आहे न मुस्तफ़ा ते थी वेंदो, हुनजो रुख ख़ुदा ॾे थी वेंदो। हो हुनजी सोच सिर्फ़ु इहा ई हूंदी, अल्लाह अल्लाह अल्लाह। ऐं उमेद जॾहिं ॾिसो न, इंसानु बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदो आहे, कहिड़ो कहिड़ो बि अहिड़ो फ़ैसिलो कंदो आहे त पोइ केॾो माना ग़लति फ़ैसिलो करे वेंदो आहे। ऐं जॾहिं वरी हुन खां हटी करे 5 मिंटनि खां बाद में जॾहिं हू सम्झे यार हे मां छा कयो, त अल्लाह जे वली जो ॿी मुरीद जे मथां ईअं ई मिसाल अथव। ऐं टियों आहे साइंसी इल्मु हासिलु करणु। साइंसी इल्मु छा आहे? अॼुकल्ह ॾिसो था टेक्नोलॉजी लॻी पई आहे। इहा माइक आहे, हिन माइक जे थ्रू किथे किथे आवाज़ु वेंदो हूंदो। पखो आहे, पखे जे थ्रू तव्हांजी जेकी गर्मी जी कंडीशन आहे उहा बिल्कुलु दूरि थींदी हूंदी। इहा आहे साइंस। ऐं चोथों आहे बर्दाश्त। बर्दाश्त छाजो लफ़्ज़ वरितलु आहे दोस्त? बर्दाश्त उनखे चयो वेंदो आहे जो जीअं ज़हर जो डुक जेको हूंदो आहे न, ज़हर जो डुक। जेकॾहिं को दोस्त कंहिंखे ॻाल्हाए वञे ऐं उनखे बर्दाश्त करे ऐं उनखे सबुरु करे, उनजो सिलो ख़ुदा उनखे ज़रूरु ॾींदो। जेकॾहिं हिते न ईंदे मथे जान में उनखे सिलो ज़रूरु मिलंदो, उनजो रायागान न थींदो सिलो। बर्दाश्त जेकॾहिं कंदो न, अॻिलो बि बिल्कुलु साइलेंट थी वेंदो। हे जेकॾहिं हुनजो जवाबु न ॾींदसि ऐं उहो साइलेंट थी वेंदो त बिल्कुलु बर्दाश्त थींदो, माहौल रफ़ा दफ़ा थी वेंदो। ऐं उमेद आहे त इहो माहौल इहो जहिड़े जे तरफ़ न वधंदो। इहो खूननि जेके अॼुकल्ह इहे सिस्टम हलनि था पिया, बिरादरियुनि जा खून, जहिड़ा नंढी नंढी ॻाल्हियुनि ते फ़साद, इन शइ जे तरफ़ न हलंदो। हिकिड़ी दुर जेकॾहिं हेठि थी वेंदी न, इंशाअल्लाह ताला उमेद